न्याणी जी शादी करण के एक ऐब समझो वेंदो हो, पी समझंदो हो त मुंहिंजी न्याणी जी शादी थींदी, मुंहिंजे लाइ या बदनामी आहे, मुंहिंजे लाइ उहा ख़्वारी आहे। उन जे करे हू नंढे हूंदे खां ई ॼमण सां ई उनखे दफ़न करे छॾींदा हुआ। जॾहिं मदीने वारा साईं अरब जी तपंदड़ ज़मीन ते तशरीफ़ खणी आया, उन टाइम ते कुफर ही कुफर हुयो, उन टाइम ते जहालत ही जहालत हुई, उन टाइम ते न्याण खे दफ़न करे ज़मीन जे अंदर दरगोर कयो वेंदो हो। महबूब मदीने वारे साईं जीअं जो अरब जी सरज़मीन ते कदम रखियो, दीन इस्लाम दुनिया जे तख़्त ते आंदाऊं, सभ खां पहिरियां पाण उहो ऐलान कयूं जेका न्याणी पंहिंजी माउ जे पेट मां ॼमंदी, उन न्याणीअ खे हक़ूक़ ॾिना वेंदा, उन न्याणीअ खे हिकु मकान ॾिनो वेंदो, उन न्याणीअ खे हिकु मर्तबो ॾिनो वेंदो, उन औरत खे हिकु एज़ाज़ ॾिनो वेंदो। जिन औरत खे, न्याणीअ खे, धीउ खे उहे एज़ाज़ ॾिना विया। कहिड़ा कहिड़ा? अगरि न्याणी आहे त हिकु धीउ पंहिंजे न्याणीअ जी तरबियत कंदो, उनजो ख़र्च बर्दाश्त कंदो, उहा न्याणी वॾी थींदी, जॾहिं शादी कंदी त उनजो ख़र्च, उनजो पको, उनजो मुड़ुस अदा कंदो। जॾहिं उहा न्याणी उहा वॾी जॾहिं माउ थींदी, उनजो ख़र्च पको संदसि पुटनि जे मथां थींदो। जॾहिं उहा माउ कुराड़ी थी वेंदी, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़ुरान जा लफ़्ज़ उफ़्फ़िन वला तनहरहुमा, जॾहिं उहे तव्हांजा माउ ऐं पीउ जॾहिं पोड़ा थी वञनि, हलण खां लाचार थी वञनि, उहे माउ पीउ जेके आहिनि, जॾहिं ॿार दिन थी वञे उन वक़्तु उन्हनि सां उफ़ करे बि न ॻाल्हाइजो। हिकु सहाबी रसूलुल्लाह जे बारगाह में ईंदो हुयो, अक्सर रोईंदो हुयो, अखियुनि मां ॻोढ़ा ॻारींदो हुयो। रसूलुल्लाह फरमाए, ऐ मुंहिंजा सहाबी, ऐ मुंहिंजा प्यारा, छो थो रोईं, छाजे करे रोईं थो? जॾहिं बि मुंहिंजी बारगाह में अची थो त रोअण शुरू करी थो, छा सबब आहे, छा वजह आहे? सहाबी चए थो, या रसूलुल्लाह, जॾहिं तव्हां इस्लाम आंदो हुयो, उन खां पहिरियां मूंखे अल्लाह 5 न्याणियूं ॾिनियूं हुयूं, पोइ मूं छा कयो जो जॾहिं हिकु न्याणी पैदा थी, मूं हुनखे ज़िबा करे खूह जे अंदरि उछलायो। या रसूलुल्लाह, ॿी न्याणी पैदा थी, ॿीअ खे मूं ज़िबा करे ज़मीन जे अंदरि दरगोर कयो हो। या रसूलुल्लाह, जॾहिं चौथी मूंखे न्याणी ॼमी हुई, मूं ॻुझनि जे हवाले कयो हो। या रसूलुल्लाह, जॾहिं 5 न्याणी ॼमी हुई त मां कबर खोटे हुन में दफ़न करे छॾियोमांसि। या रसूलुल्लाह, जॾहिं मां तुंहिंजे ज़ुबान खां उहो ॿुधां थो त जंहिं पंहिंजे न्याणीअ जी सुठी तरबियत कई, या जंहिंखे अल्लाह पाक 2 न्याणियूं अता फरमायूं या हिकु न्याणी अता फरमाए, उनजी सुठी तरबियत कयाई, उनखे दीन सेखारियई, उनखे वॾो कयाई, जेको उन ख़र्च भरियो हो, जेको उन तरबियत कई हो, अल्लाह पाक उनखे हिकु रुपए जे बदिले, हिकु सिके जे बदिले उनखे सवाब ऐं जन्नत में दर्जात बुलंद फरमाईंदो। या रसूलुल्लाह, जॾहिं मां उहे फरमान ॿुधां थो त मूंखे उहा जाहिलत वारी ॻाल्हि यादि अचे थी, जॾहिं मूं पंहिंजे न्याणियुनि खे दफ़न कयो हो। काश मूंखे न्याणियूं हुजनि हा, मां उन्हनि जी तरबियत कयां हा, मां उन्हनि जे मथां ख़र्च कयां हा, मां उन्हनि खे सुठा कपिड़ा वठी ॾियां हा, उहे बि सवाब, उहे बि नेकियूं मूंखे मिलनि हा। अल्लाह जी हबीब फरमायो, ऐ सहाबी, ऐ मुंहिंजा प्यारा, रो न, तो जेको इहो कमु कयो उहो जाहिलियत वारो दौर हुयो, उहो कुफर वारो दौर हुयो, लेकिन इस्लाम जेको आणींदो आहे, जेको दीन क़बूल कंदो आहे, जेको इस्लाम क़बूल कंदो आहे, जेको कलमो पढ़ंदो आहे, अल्लाह पाक उनजा पोयां सभु गुनाह माफ़ करे छॾींदो आहे।
ऐ मुझा इस्लामी भाइरो ऐ मुझा वॾो बुजुर्गो मुझूं भेनरो अल्लाह जी हबीब फरमायो ला मन ला इलाहा इल्लल्लाह फहुव दखलहुल जन्नह जे ला इलाहा इल्लल्लाह जी कसरत कई जा जे ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द कयो अल्लाह पाक उनके जन्नत में जायूं अता फरमाइंदो।